मटियारी का खबर शामिल क्यों पिया नरेश कुमार जी रिपोर्ट मुताबिक मटियारी लग पलीजानी स्टेशन ज़ामिन डेकोरेशन ते कदमगाह मौला अली ॾांहुं निकिरंदड़ काफ़िले जूं तैयारियूं मुकम्मल हर साल जियां इन साल बि अरबैन हुसैनी काफ़िलो प्यादल पलीजानी स्टेशन खां कदमगाह मौला अली हैदराबाद ॾांहुं रवानो थियो जैमें सवें मोमिन हिस्सो वरतो। तफ़सील मुताबिक 19 सफ़र हर साल जियां इन साल अञा अज़ादारनि जो तादाद वधीक रहियो। काफ़िले जे अॻवाननि जो चवण हो त अरबैन वाक जी रूट न्याज़ लंगर जा मौक़िब लॻल आहिनि जंहिंमें शामिल पलीजानी शाहपुर मूसा कटियान टंडो जाम जे मोमिननि तरफ़ां न्याज़ हूंदो। मोमिन चयो त मौला हुसैन जी मोहबत में तव्हांजा कदम यज़ीद जे मुंहं ते मोचड़ो आहिनि। असांजी वॾे में वॾी ख़ुशनसीबी उहा आहे त असांजो इमाम जवाननि जे जन्नत जो सरदार आहे। लारे बि आहिनि, हिदायत जो चराग आहिनि। ज़ेर इतमाम अंजुम इमाम अली रज़ा ॻोठ मुरीद सोहा काफ़िले जा सालार ज़वार सादिक सोहू वकार हुसैन करबलाई सैद इल्ताफ़ हुसैन शाह ज़वार साबिर सोहू। उन खां पोइ काफ़िले जी रवानगी कदमगाह मौला अली खां वापसि पलीजानी लग ॻोठ लाल खान बाटीअ में मरकज़ी इमाम बारगाह सैयद अलू शाह बुखारी पहुचंदो। तारानी हुसैन हज़ारनि जे तादाद में शिरकत कई ऐं उहो पैगाम ॾिनो त हुसैनी किरदार हमेशह खां आख़िर ताईं ज़िंदा रहणो आहे ऐं ज़िंदा रहंदो। दरिया पे